ॾाढो जान मोहम्मद मां ख़बर ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ताज़ो महांगाई जो अवाम मथां बम किराए मज़दूर तबके जी चेल टोड़े छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ॾाढो जान मोहम्मद मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद लुकमान लेगारी पंहिंजी हिन रिपोर्ट में असां हीअं जान मोहम्मद जे मेन रोड ते मौजूदु आहियूं। ताज़ो हींअर वफ़ाक़ गवर्नमेंट जे तरफ़ां पेट्रोल जो बम किरायो वियो आहे। शयुनि अशिया जे खाधे पीते शयुनि में जेको महांगरात कई वई आहे, अचो त आवाम खां पुछूं त इन बारे में छा चवणु आहे। सही महंगाई के करे असांखे 500 रुपया कमायूं, 1000 रुपया किलो डालडा, 100 रुपया किलो अटो किथां पूरी करे माण्हू ग़रीब माण्हू कुझु ख़्यालु करे वञे। हुकूमत खे चयूं था कि कुझु ग़रीबनि जो अहसासु करियो। ये असांजो नाई जो दुकान आहे। ये सुबुह 6 खां वठी शाम जो 5 थिया आहिनि। असां 500 रुपये जो कोन कमु कयो आहे। हेॾी महांगारत थी वई आहे, माण्हू ॾाढी बि कोन था हलाराइनि, ॿार बि कोन था ठाहिनि। चङनि माण्हुनि जो कमु आहे, सिंध गवर्नमेंट वारनि जो कमु आहे। महिरबानी करे इन महांगाई खे कंट्रोल कयो वञे। इहे वीचारा माण्हू मिस्किन माण्हू आहिनि, उहो हर कोई परेशान लॻो पियो। असां सॼा परेशान आहियूं। चङनि जो कमु आहे, चङा फ़ैसिला करणु असांजा सिंध गवर्नमेंट वारा साईं मुरादरी शाह खे अर्ज़ु आहे, रहम करियो, ग़रीबनि जो एहसासु करियो। असां फ़क़ीर माण्हू, ग़रीब माण्हू, मिस्किन माण्हू केॾा वञूं भला। ॿार बच्चा आहिनि, सॼा लॻा पिया आहिनि, 500-600 रुपया रोज़ कमायो, हुनमें थिए छा सम्झो। पोइ जीअं हाणे हुकूमत करे उहो वसवारी आहे। सच्चाई थिए, हर माण्हू ख़ुशहाल हुजे, असीं ईअं चऊं। पेट्रोल जो बम थींदो वञे हर महीने ते, हर 15 असांखे 200 रुपया तारीख़ कोन था ॾिरायूं, 90 रुपया अटो, 650 रुपया के हाणे कहिड़ी शइ जो ॾाढा परेशान लॻे थो। महिरबानी करे सस्ताई कई वञे, सस्ताई कई वञे, असांजो रोज़गार हले। जैसा कि आपको मालूम है कि महंगाई इतनी तेज हो गई है कि हर आदमी परेशान है, खासकर गरीब मजदूर जो है वो बहुत परेशान है। सारा वो प्रेशर छोटे मजदूर के ऊपर आया। 500 रुपये दिहाड़ी, 600 दिहाड़ी में कुछ नहीं होता। मजदूर और कम से कम तनख्वाह भी 20-25-30 हज़ार हो जाए। बहुत बहुत शुक्रिया। कैमरामैन शान आराई सां गॾु अवामी रिपोर्टर मोहम्मद लुकमान टंडोजानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।